नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के रियाज़ में खबर ॾींदा। सऊदी अरब यमन के आलमी सतह ते तस्लीम थियल हुकूमत के तरक्याती कमन लाइ 65 अरब 30 करोड़ रुपयनि जो तेल ॾींदो। सऊदी अरब जी सरकारी ख़बरू एजेंसी SPA मौजू वली अहद शहजादे मोहम्मद बिन सलेमान बिन अब्दुल अजीज यमन जे सदर अब्दुर्रब्बु मंसूर हादी सां टेलीफोन ते बि ॻाल्हि ॿोल थी। यमन के ग्रांड सऊदी अरब जे प्रोग्राम तरक्की ऐं तइमीर तहत ॾिनी पे वञे। तेल जी खोट सबब यमन में पानी अस्पतालुनि में जनरेटर ऐं इमदादी सामान जी फराहमी मुअत्तल आहे। यमन में हिन हफ़्ते 80 करोड़ आबादी के मदद की जरूरत है। याद रहे त माज़ी में हौसी बागी यमन जे सरजमीन खां सऊदी अरब जी तवानाई जे ज़ख़ीरनि ते ड्रोन ऐं मिसाइल हमला कंदा रहिया आहिनि। गुज़िरियल हफ़्ते यमन जे सदर चयो हो त हिन हौसी तहरीक जे कंट्रोल हेठ बेरी एमर जी बंदरगाह हुदैदा में तेल जी कुछ जहाज़नि के दाखिल थियण जी इजाज़त ॾिनी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।